16वीं सदी ईस्वी जी इब्तिदा सिंध ते समन जी हाकमियत पंहिंजे पूरे ओज ते हुई, जो ॼाम निंदे जी ज़बरदस्त हुकूमत हिन सल्तनत खे पंहिंजे उरूज ते पहुचाए छॾियो हो। ॼाम निंदे अध सदी सिंध ते पूरे अज़म इस्तिक़लाल सां हुकूमत कई। उन करे संदुस दौर में समन जी सल्तनत पंहिंजी वुसअत जी इंतिहा खे पहुती। उन दौर में सिंध जो सियासी ऐं माशी तोड़े फ़नी ओज ॾिसिजे थो, पर ही ओज घणो अरसो न रही सघियो, जो सन 1508 में ॼाम निंदे जी वफ़ात खां पोइ संदुस कमसन पुट ॼाम फ़ेरोज़ उन्ही खे बरक़रार न रखी सघियो। चवनि था त ॼाम फ़ेरोज़ इब्तिदा जवानी में तख़्त ते वेठो हो, तंहिं करे ऐश खे लॻी वियो ऐं घणो करे अंदर हरम में रहण लॻो। कॾहिं कॾहिं ॿाहिरि ईंदो हो त मुख़न्नस ऐं मस्ख़रा संदुस मजलिस में हूंदा हुआ। संदुस वक़्त में सम्मा ऐं ख़ासि ख़ेली शहर जे माण्हुनि ते ॾाढा ज़ुल्म कंदा हुआ। दरिया ख़ान रोकींदो हुअनि त उन्ही जी बेइज़ती कंदा हुआ, जंहिं करे दरिया ख़ान मोकल वठी अची पंहिंजी जागीर ते गाहुनि में रहियो। उन दौर में अरगून जेके मरकज़ी एशिया जे वॾनि ताक़तनि जी सियासी ऐं फ़ौजी दबाउ तहत रहंदा हुआ, उन करे खेनि इब्तिदा खां कंहिं अहिड़े मुल्क जी तलाश हुई जिते हू आज़ाद ऐं इत्मीनान सां पंहिंजो हुकुम हलाए सघनि। अहिड़े मक़सद लाइ इहे सिंध जी हालतनि ते नज़र रखंदा पिया आया ऐं ॼाम निंदे जी हयाती में उहे पंहिंजे मक़सदनि में कामयाब न थी सघिया हुआ, पर हाणे उन्हनि खे मौक़ो मिलियो। चवनि था त ॼाम निंदे जी हुकूमत पोयनि ॾींहनि में शाह बेग अरगून जे लश्कर कंधार खां अची सिंध जे इलाइक़नि ते हमिलो कयो ऐं मुख़्तलिफ़ ॻोठनि खे फुरियो। संदुस पोयां दरिया ख़ान सेवी ताईं वियो ऐं सख़्त लड़ाई खां पोइ अबू मुहम्मद मिर्ज़ा खे क़त्ल करे फ़तह सां मोटी आयो। उन खां पोइ अरगूननि ॼाम निंदे जी हयाती में वरी सिंध ते काह न कई, पर ॼाम निंदे जी वफ़ात खां पोइ हिकु दफ़ो ॿीहर खेनि सिंध ते हमले जो मौक़ो ॾिनो। अरगून चंगेज़ ख़ान जो औलाद आहिनि, उन करे चंगेज़ी सॾनि था। ऐस सादिक अली मुताबिक़ गौर खां आयल आहिनि, उन करे गौरी बि सॾनि था। तोहफ़तुल किराम में अरगूननि जो शजरो हिन रीत आहे त अरगून ख़ान वलद आबाका ख़ान वलद हलाकू ख़ान वलद तौले ख़ान वलद चंगेज़ ख़ान। चवनि था त अरगून ख़ान जे पुट ग़ाज़ान ख़ान इस्लाम क़बूल कयो ऐं पंहिंजो नालो सुल्तान महमूद ख़ान रखियो। अरगून ॿिनि हिस्सनि में विरहायल हुआ। हिकिड़ा अरगून सॾिबा हुआ ऐं ॿिया तरखान, जेके अरगूननि जे ई नसल मां हुआ। चवनि था त तरखाननि जो नसब शंकल बेग खां हले थो, जंहिंखे अमीर तैमूर तरखान जो लक़ब ॾिनो। चवनि था त शंकल बेग जो वालिद एको तैमूर हो, जंहिं तुक़तमिश वारी लड़ाई में बहादुरी सां विढ़ंदे पंहिंजी जान ॾिनी। उन करे अमीर तैमूर शंकल बेग ते घणो महिरबान हो ऐं खेनि दौलत ऐं ताक़त सां मालामाल कयाईं। बहरहाल ॻाल्हि अरगूननि जी सिंध ते हमले जी कजे त अरगूननि कुझु इब्तिदाई हमलनि खां पोइ सन 1520 ईस्वी में शाह बेग अरगून, शाल मस्तूंग ऐं ॿियनि शहरनि जो जोॻो बंदोबस्तु करे मीर फाज़िल कोकलताश जी क़यादत में 250 चूंड बहादुरनि जो लश्कर सिंध ॾे मोकिलियो वियो। समूरे लश्कर जी निगरानी शाह बेग ख़ुदि थे कई। अरगूननि पहिरीं फुरलुट कोट माछी ऐं चांडका में कई। अरगूनी लश्कर बाग़बां वटां गुज़रियो। उन वक़्तु दरिया ख़ान जे पुटनि खेसि ललकारियो, लेकिन अरगूननि रस्तो तब्दील करे ठटे जे तरफ़ पेशकदमी कई, जिते साम्हूं वेझो जंग जो मैदान सिंघारियाऊं। हिन मौक़े ते ॼाम फ़ेरोज़ तख़्तगाह छॾे भरपासे जे इलाइक़े में वञी पनाह वरिती।
दरिया ख़ान पंहिंजे लश्कर सां अरगूननि खे मोह ॾिनो। मुअर्रिख़नि जंग जो अहवाल ॾींदे लिखियो आहे त ॿिन्ही धुरियुनि जे विच में अहिड़ी सख़्त लड़ाई लॻी जंहिंजी शरह खां कलम जी ज़बान क़ासिर आहे। नेठि अमीर शाह बेग फ़तहमंद थियो। ॼाम फ़ेरोज़ दरिया टिपी भॼी वियो ऐं दरिया ख़ान ॿियनि समन सिपाहियुनि सां गॾु शहीद थी वियो। मुग़ल 20 मुहर्रम ताईं ठटे शहर खे फुरींदा ऐं लुटींदा ऐं उन जे रहाकुनि खे ज़लील कंदा रहिया। दरिया ख़ान जी शहादत खां पोइ सिंध जो तख़्तगाह ठट्टो 10 ॾींहंनि ताईं आग ऐं खून में सड़ंदो ऐं लत पत थींदो रहियो। 10 ॾींहंनि जी हिन तबाही शहर जी रौनक ऐं चहचटो ख़त्म करे छॾियो। सवें घर उजड़िया ऐं हज़ारे माण्हू शहीद थिया। तबाह कुन हालत में न शरीफ़ जी इज़त महफ़ूज़ रही, न वरी आलिम जो इल्मु ऐं किताब बची सघिया। उन तबाही ऐं बर्बादी खां पोइ ॼाम फ़ेरोज़ शाह बेग जे आॾो पेश थियो। सिंध खे 2 भागनि में तक़सीम करे हेठियों हिसो ॼाम फ़ेरोज़ खे ॾिनो वियो ऐं सेवण खां मथे वारो इलाइक़ो अरगूननि संभालियो।